जी नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पंजाब की वज़ीर आला मरियम नवाज़ चयो आहे त मुल्क जा मसइला का बि हिक पार्टी हल नथी करे सघे। पाकिस्तान खे ॾुखियाईनि मां कढण लाइ मुतहद थियणो पवंदो। लाहौर में पीपुल्स पार्टी और नून लीग की पंजाब असेंबली में पार्लियामानी पार्टियों जो इजलास थियो आहे, जंहिंमें बिन्हीं पार्टियों के मेंबरनि शिरकत कई। उन दौरान इजलास के खिताब कंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त आसिफ अली ज़रदारी सदर के उहदे लाइ मुस्लिम लीग नून और पीपुल्स पार्टी जो गडियल उम्मीदवार आहे। सदारती चूंड में वोट लाइ हू तव्हां वटि हली आयो आहे। नफ़रत ऐं विछा पैदा कंदड़ सियासत के दफ़न करणो पवंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तान के ॾुखियाईनि मां कढण लाइ मुतहद थियणो पवंदो। पुठिते पयल तबक़नि की ख़िदमत करण सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। इजलास के खिताब कंदे पंजाब की वज़ीर आला मरियम नवाज़ चयो त ऐवान सदर मां बार बार आइन के तोड़ियो वियो। एक सीनियर सियासी शख्सियत जो ऐवान सदर में पहुचण सुठो सवड़ हूंदो। मरियम नवाज़ चयो त मुल्क में मसला एतिरा आहिनि जो का बि हिक पार्टी हल नथी करे सघे। मुस्लिम लीग नून जी गडियल एजेंडा मुल्क के बहरान मां कढण आहे। बेबासी हवा के बुधाईंदा हलू वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मुल्क की अध आबादी जो हिस्सो औरतुनि ते ॿधल आहे। उहे अहिड़ो निज़ाम आणण चाहिनि था जंहिंमें औरत खे समूरा इख्तियार मिलनि। इस्लामाबाद में औरतुनि जे आलमी ॾियारे जे मौक़े ते कोठायल तक़रीब खे ख़िताब कंदे पाकिस्तान में औरतुनि हर शोबे में पंहिंजी सलाहियतुनि खे पाण मंझरायो आहे। औरतुनि खे बाख्तियार बणाइण लाइ क़दम खयां पिया वञनि। वज़ीर आज़म चयो त तरक़ी याफ़्ता मुल्कनि में औरतुनि खे अॻिते वधण लाइ मौक़िया फ़राहम कया वञनि था। क़ौम जे धीअरुनि खे अॻिते आणणु चाहियूं था त उन्हनि खे वसीला फ़राहम करणा पवंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त ASP शहरबानो बहादुरी जो एक मिसाल क़ाइमु कयो आहे। हिक औरत जी हयाती बचाइण ते हूअ ज़बरदस्त भेटा जी मुस्तहिक़ आहे। नाज़रीन, पाकिस्तान जे 14हें सदर जी चूंड सुभाणे थी रही आहे। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। मुल्क जो सदर केरु थींदो? 14 सदर जी चूंड सुभाणे थी रही आहे। सदर लाइ पीपुल्स पार्टी जो आसिफ अली ज़रदारी ऐं सुन्नी इतिहाद काउंसिल जे महमूद ख़ान अचकज़ई विच में मुक़ाबलो थी रहियो आहे। सदारती चूंडुनि में चइनी सूबनि जी असेंबलियुनि, सेनेट ऐं क़ौमी असेंबली जा मेंबर वोट ॾींदा। क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबलियुनि में सुबुह जो 10 वॻे खां शाम जो 4 वॻे ताईं पोलिंग थींदी। आइन तहत सदारती इलेक्शन लाइ चीफ इलेक्शन कमिश्नर रिटर्निंग ऑफिसर हूंदो। बैलेट पेपर्स ते वोटर पसंदि जे उम्मीदवार जे नाले जे आॾो पेंसिल सां क्रॉस लॻाईंदा। क़ौमी असेंबली, सूबाई असेंबलियुनि ऐं सेनेट जा वोटर सुञाणप कार्ड आणण जा पाबंद हूंदा। प्रिज़ाइडिंग ऑफिसर उम्मीदवार या संदन नुमाइंदे जी मौजूदगीअ में बैलेट बॉक्स खोलींदो। प्रिज़ाइडिंग ऑफिसर बैलेट पेपर्स जो मुआइनो करे ग़लत वोट रद्द करे छॾींदो। प्रिज़ाइडिंग ऑफिसर वोटनि जी ॻणप करे उम्मीदवारनि जे हासिल कयल वोटनि खे धार थेलनि में सील कंदो। प्रिज़ाइडिंग ऑफिसर फॉर्म 5 ते नतीजा दाख़िल करे रिटर्निंग ऑफिसर चीफ इलेक्शन कमिश्नर खे मोकिलींदो। जेकॾहिं उम्मीदवारनि बराबरि वोट खयां त फ़ैसिलो कुणे ज़रिए कयो वेंदो। पीपुल्स पार्टी जे आसिफ अली ज़रदारी खे इतिहादी पार्टियुनि जे क़ौमी असेंबली जे मेंबरनि, चइनी सूबाई असेंबलियुनि जे मेंबरनि तोड़े सेनेट मेंबरनि जी हिमायत हासिल आहे। पीपुल्स पार्टी अॻवाननि दावा कई आहे त सदारती उम्मीदवार आसिफ अली ज़रदारी खे 345 इलेक्टोरियल मेंबरनि जी हिमायत हासिल आहे। वेलकम बैक। अवा के बुधाईंदा हलू वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह रमज़ान खां अॻु नए पैकेज जो ऐलान कंदे चयो आहे त हर कुटुंब खे 5000 रुपया ॾिना वेंदा। पीपल्स पार्टी अॻवान ऐं नए चूंडियल वॾे वज़ीर मुराद अली शाह सुप्रीम कोर्ट जे ज़ुल्फ़कार अली भुट्टो रेफरेंस बाबति फ़ैसिले ते चयो आहे त आला अदलिया जो फ़ैसिलो जमहूरियत पसंदनि जी कामयाबी आहे। असां ठहराव में चयो त ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे सियासी शहीद जो लक़ब ॾिनो वञे। जेके जमहूरियत जे लाइ क़ुर्बानियूं ॾींदा आहिनि उन्हनि खे सिविल अवार्ड ॾिनो वञे। सुप्रीम कोर्ट चई छॾियो आहे त ग़लती कई वई। औरतुनि जे आलमी ॾियारे जे मौक़े ते हुन चयो त औरतुनि जे आलमी ॾींहं ते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं नुसरत भुट्टो खे भेटा पेश करियां थो। वॾे वज़ीर रमज़ान पैकेज बाबति चयो त हिन भेरे यूटिलिटी स्टोर्स सपोर्ट करण जो सोचे रहिया आहिनि। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे डेटाबेस ते असां हिकु स्कीम हलाई हुई। हिन साल महांगाई आसमान खे छुई रही आहे। हिन नई स्कीम जो ऐलान कंदे चयो आहे त 5000 रुपया फ़ी कुटुंब जी स्कीम ठाही आहे, जंहिंमां 44,13,584 कुटुंब फ़ाइदो हासिल करे सघंदा। पीपल्स पार्टी अॻवान शाज़िया मरी चयो आहे त शहीद भुट्टो जी फाही बाबति असांखे 44 सालनि खां पोइ इंसाफ़ मिलियो आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं नुसरत भुट्टो खे इंसाफ़ मिलण ताईं संदन जदोजहद जारी रहंदी। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर
अगूड़ी वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया तामरी चयो आहे त पीपल्स पार्टी इलेक्शन खटे हुकूमत में आई आहे। औरतुनि जी ॾुखियुनि हालतुनि में वोट कास्ट करण ते संदन थोराइता आहियो। हुन चयो त अॼु औरतुनि जो आलमी ॾिहाड़ो आहे, संदन कामयाबियुनि खे साराहियो था। शाज़िया तामरी चयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो औरतुनि लाइ तमामु घणी जदोजहद कई। हुन चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी महिनत कॾहिं बि ज़ाया न थींदी। मुतालबो करियूं था त शहीद भुट्टो खे सरकारी सतह ते शहीद जो दर्जो ॾिनो वञे। पीपी अॻवान चयो त अॼु इन इंसाफ़ जो ज़िक्र करण बि ज़रूरी आहे जेको पीपी खे 44 सालनि खां पोइ मिलियो, जंहिं लाइ नुसरत भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो विढ़ंदियूं रहियूं। विवासी हवा खे ॿुधाईंदा हलूं IMF जे नुमाइंदे एस्टर पेरिस PTI बानी जो ख़त मिलण जी तस्दीक कंदे उन ते पंहिंजो रद्द अमल ॾिनो आहे। जारी कयल बयान में IMF जी नुमाइंदा ईस्टर पीरस जो चवणु आहे त IMF खे PTI तरफ़ां 28 फरवरी ते ख़त मिलियो। PTI तरफ़ां ख़त पाकिस्तान जे कर्ज़ प्रोग्राम बाबति आहे। ईस्टर पीरस जो चवणु हो त IMF आलमी इदारो आहे जंहिंजो मुआशी मसइलनि ताईं मैंडेट महदूद आहे। IMF मक़ामी ऐं सियासी मसइलनि ते तबसरो न कंदो आहे। वधीक चयो वियो आहे त असां खातेदार मुआशी इस्तेहकाम ऐं तरक़ीअ लाइ चूंड तकरारनि जी शफ़ाफ़ ऐं पुरअमन हल जे हौसला अफ़ज़ाई बि करियूं था। नाज़रीन, आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर चयो आहे त अवाम सां गॾिजी अमन ऐं ख़ुशहाली जो सफ़र जारी रखंदासीं। पाक फ़ौज जे तर्जुमान इदारे मूजिब आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर बलोचिस्तान जे ज़िले आवरान जो दौरो कयो। उन हवाले सां पेश आहे ही रिपोर्ट। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर बलोचिस्तान जे आवारान जो दौरो कयो। ISPR मूजिब आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी आवारान आमद ते कोर कमांडर बलोचिस्तान संदसि आजियां कई। पाक फौज जे तर्जुमान इदारे ISPR मूजिब आर्मी चीफ के दौरे दौरान सिक्योरिटी जी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। आर्मी चीफ के पाक फौज जे समाजी ऐं इक़्तिसादी तरक़ी लाइ कोशिशुनि ते पिणु आगाही ॾिनी वई। आर्मी चीफ जे दौरे दौरान शहीदनि जे वारसनि, मक़ामी अॻवाननि ऐं हारियुनि सां पिणु ॻाल्हि ॿोल कई। ISPR मूजिब आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर शहीदनि जे कुर्बानियुनि खे ज़बरदस्त भेटा पेश कई। आर्मी चीफ ज़राअत जे अहमियत ऐं ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव लाइ फौज जे अज़म ते ज़ोर ॾिनो। ISPR मूजिब आर्मी चीफ ख़िताब कंदे चयो त हारियुनि खे हर क़िस्म जूं ज़रई सहूलतूं फराहम कयूं वेंदियूं। आर्मी चीफ मक़ामी अॻवाननि खे हारियुनि जी सलामती ऐं भलाई लाइ फौज जी भरपूर हिमायत जी ख़ातिरी कराईंदे हारियुनि खे ॿिज, भाण, सोलर ट्यूबवेल ऐं ज़रई माहिरनि जी रहनुमाई फराहम कई वेंदी। आर्मी चीफ जो चवणो हो त रहनुमाई कई वञे त जीअं हारी ज़मीनूं आबाद करे पाकिस्तान जी तरक़ी में हिसो वठी सघनि। संदसि चवणो हो त सिविल खातनि सां गॾिजी बलूचिस्तान में तरक़ियाती ऐं इमदादी सरगर्मियूं जारी रखियूं वेंदियूं। जॾहिं त बलोचिस्तान जी कामयाबी पाकिस्तान जी कामयाबी आहे। पाकिस्तान जे अवाम खे ॾुखियाईनि जे मुक़ाबले लाइ ॼमी बीहंदड़ बलोचिस्तान जे बहादुरनि ते फ़ख्रु आहे। आर्मी चीफ पारां आवारान कैडेट कॉलेज जो पिणु इफ़्तिताह कयो वियो, जंहिं दौरान मेंबरनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हियूं कयूं वयूं। आर्मी चीफ इलाइक़े जे माण्हुनि लाइ बलूचिस्तान में हिकु ॿिए कैडेट कॉलेज जी क़याम जी साराह पिणु कई। संदसि चवणो हो त फौज ऐं कानून लागू कंदड़ इदारा अमुन ऐं ख़ुशहाली लाइ ख़िदमतूं पेश कंदा रहंदा। ख़बर शामिल कंदासीं। छाछरे में नुहिड़ी बिरादरी पारां नारी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो वियो। मक़तूला हाजरा जो वालिद रमज़ान ऐं भाउ अब्दुल शकूर प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। उन मौक़े ते हाजरा जे वारसनि चयो त न्याणी जी ॻोठ सुहारी जे पार में शादी कराई हुई। 3 ॾींहं अॻु मुड़ुसु क़ुर्बान नहड़ी ऐं ससु तशदुद करे खेसि क़तलु करे छॾियो। उनजो त खेनि इतलाह बिना संदन न्याणी खे दफ़नायो बि वियो। हाजरा खे क़तलु कयो वियो आहे। नारी जे वालिद रमज़ान नूरी, भाउ अब्दुल शकूर ऐं ॿियनि वारसनि मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी शफ़ाफ़ जांच करे केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे। मीरपुर ख़ास में सालियानी गुलनि जी नुमाइश लॻाई वई। नुमाइश में 250 खां वधीक क़िस्मनि जा गुल रखिया विया आहिनि। 66 गुलनि जी नुमाइश जो इफ़्तिताह चेयरमैन ज़िले काउंसिल मीर अनवर टालपुर, डिविज़नल कमिश्नर फैसल अहमद उकैली, DC डॉक्टर रशीद मसूद खान ऐं ॿियनि कयो। उन मौक़े ते अख़्तियारियुनि जो चवणो त गुलनि जी नुमाइश मीरपुर ख़ास जी सुञाणप बणिजी वई आहे। सिंध जे ॿियनि ज़िलनि वांगुरु मीरपुर ख़ास बि गुलनि जी नुमाइश मुनक़िद करण वारनि ज़िलनि जी सिफ़ में शामिल थी वियो आहे। उन्हनि चयो त कोशिशि हूंदी आहे त मीरपुर ख़ास जे बाशोर अवाम लाइ अहिड़ियूं सिहतमंद सरगर्मियूं मुनक़िद करायूं वञनि, छाकाणि त गुलनि जी नुमाइश ज़िंदा दिली जो हिकु नंढो मिसाल आहे। अख़्तियारियुनि जो चवणो त गुलनि जी नुमाइश जो मक़सदु ज़िंदगीअ में गुलनि जी अहमियत ऐं अफ़ादियत तोड़े गुलनि जी वाध वीज बाबति आगाही ॾियणु आहे।
नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं त नौशहर फिरोज़ में महाशिवरात्रि जो 2 ॾींहनि वारो मेलो जारी आहे। मेले में सोनू कुमार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। गादी नशीन साईं रामदास आयल सभिनी महिमाननि जी भरपूर राज़िया कंदे चयो त शंकर भॻवान ऐं माता पार्वती जी शादी ते असां ज़बरदस्त ख़ुशी मल्हाई आहे। हुन चयो त समूरी सिंध खां आयल महिमाननि शंकर भॻवान ऐं माता पार्वती जी शादी जे ॾिण ते पंहिंजनि बचड़नि खे लोलियूं बि ॾियारियूं आहिनि ऐं पूजा पाठ बि कई आहे। साईं रामदास चयो त सोनू कुमार राजेश कुमार कराची वारनि जी महफ़िल खां पोइ ॿीहर मुनवहर लाल चेकवाद वारी ॿिए पासे अव्हां खे ॿुधाईंदा हलूं औरतुनि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते औरत मार्च कयो वियो। तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहज़ाद जलबाणी। जियां औरत मार्च थींदो आहे कराची जे फेरियर हॉल वटि हिन दफ़ो 7हों औरत मार्च थी रहियो आहे। औरतुनि जे ऐं ख्वाजा सिराइन जे ऐं उकलियतुनि जे हक़नि जे बारे में हिते जेके मुतालबात रखिया विया आहिनि, हिते मौजूदु माण्हुनि सां ॻाल्हाईंदासीं त हिन औरत मार्च में कहिड़ा उन्हनि जा मुतालबा आहिनि। हमारे मुतालबात काफ़ी सारे ऐसे हैं जो शुरू साल से हम लोग लेके आगे चल रहे हैं, क्योंकि एक दफ़ा हम जब कोई मुतालबा उठाते हैं तो ज़ाहिर है वो कोई एक चुटकी बजाती तो हल नहीं हो जाता। ये हमारे माशरे में इतनी जड़ में मसाइल हैं अक्सर कि वो बहुत लंबा अरसा लेंगे हल होने में, लेकिन हम आहिस्ता आहिस्ता बेहतरी देख रहे हैं किसी किसी चीज़ में। हमारा जो बेसिक एजेंडा है वो एजेंडा यही है कि औरत को एक इक्वल सिटीज़न बनाने का, और उस एजेंडे को लेके हम चल रहे हैं। चाहे वो मुतालबात हों कि और लड़कियों को शेल्टर होम्स चाहिए, चाहे वो मुतालबात हों कि माइनॉरिटी राइट्स चाहिए, क्रिश्चियन लड़कियों के कन्वर्जन्स होते हैं, हिंदू लड़कियों के कन्वर्जन्स होते हैं। और मैं समझती हूँ कि ये इस दफ़ा की औरत मार्च जो है ये बहुत सारे 5-6 साल की चीज़ों को लेकर एक मुनज़्ज़म चीज़ आगे बढ़ रही है कि औरतें अपने तौर से निकल के आ रही हैं और हमारे साथ जुड़ रही हैं। बहुत सारे लोगों का ये मानना है कि पाकिस्तान जैसे मुल्क में औरत मार्च की कोई ज़रूरत नहीं है, क्योंकि हमें मजहबी तौर से भी और आईने पाकिस्तान की तरफ से भी बहुत ज़्यादा हुकूक दिए गए हैं, इसमें कोई शक नहीं है। लेकिन जब वो तमाम चीज़ें जब तक इन्फोर्स नहीं होती और प्रॉपरली प्रैक्टिस नहीं की जाती, तब तक मुझे लगता है हमें इस मार्च की ज़रूरत हर साल बल्कि हर दिन पड़ती रहे। हमारे गोल्स उधर मेंशन किए गए हैं जो उनके औरत मार्च के इंस्टाग्राम पेज पर भी हैं, इधर भी बोर्ड पर लगे हुए हैं, जिसमें से कोशिश ये कि हम जो इन्फोर्स डिसअपीयरेंसेस हैं वो ख़त्म हो जाएं, जिनके प्यारे चले गए हैं वो वापस मिल जाए, उनको जस्टिस मिले, वो जुल्म ख़त्म हो। जो इम्पॉर्टेंट चीज़ है जो आगे पहुँचती है वो अवेयरनेस ही पहुँचती है। आई डोंट थिंक कि किसी के मार्च में निकलने से कुछ होता है, लेकिन अवेयरनेस इज़ वेरी मच इम्पॉर्टेंट। जब एक औरत के अंदर अवेयरनेस आती है कि उसके राइट्स क्या हैं, उसके हुकूक क्या हैं, उसको क्या करना चाहिए और क्या वो कर सकती है विदाउट एनी मसले एंड ऑल, तो तब आई फील लाइक औरत मार्च के थ्रू ये सारी चीज़ें अवेयरनेस बहुत ज़्यादा आगे पहुँचती है। जब हम बात करते हैं ख़वातीन की इक्वलिटी की, उससे हमारा मुराद होता है कि हमें इक्वल अपॉर्चुनिटी दी जाए। हमारा ये जब हम ये मुतालबा करते हैं कि हमें बराबरी दी जाए, तो इसका मतलब गलत लिया जाता है। ये मतलब लिया जाता है कि हम शायद मर्दों के मुकाबिल आना चाहते हैं। यहाँ औरत मार्च में आई हूँ औरतों के राइट्स पर बात करने के लिए। यहाँ पर कहा जा रहा है कि इस दिन को बेहयाई के तौर पर मनाया जाता है। यहाँ पर सिर्फ औरतों के राइट्स पर बात की जा रही है। हमारी सोसाइटी में मर्दों को वो सारे हकूक नहीं मिल रहे, तो औरतों को क्या मिलेंगे? मतलब जब तक हम अपने राइट्स के बारे में आवाज़ नहीं उठाएंगे, लोगों को अवेयर नहीं करेंगे, तब तक हमारे राइट्स हमें नहीं मिलेंगे। जब तक आप खुद घर से बाहर नहीं निकलेंगे, तब तक आप लोगों को अपने राइट्स के बारे में बताएंगे नहीं, तब तक अवेयरनेस नहीं स्प्रेड होगी। तो इसलिए अपने राइट्स के लिए अब औरतों को बाहर निकलना पड़ता है। नहीं मिलते हैं जब भी, तो यहाँ इकट्ठे हुए हैं, और ये तो बहुत थोड़ी सी तादाद है जिन्होंने हिम्मत की है जो इकट्ठे हो गए। घरों में इतनी औरतें जो जुल्म सहती हैं, नहीं निकल सकती, बाउंड होती है सिस्टम के, तो ये सारी चीज़ें बड़ी गलत है। औरत मार्च में शिरकत कंदड़ जो चवण हो तो औरत मार्च न सिर्फ़ औरतुनि जे हक़नि लाइ बल्कि ख़्वाजा सिराइन लाइ, उकलियतुनि लाइ ऐं जेके मज़लूम तबक़ो आहे मुआशरे जो उन्हनि लाइ आवाज़ उथारे थो ऐं जमहूरियत लाइ पिणु आवाज़ उथारे थो। कैमरामैन हमाद सां गॾु शहज़ाद जलबानी, आवाज़ टीवी। गडियल अरब इमारतुनि जे शहर शारजाह में सिंध क्रिकेट लीग जो पहिरियों एडिशन पुॼाणी ते पहुतो। फाइनल में सखर जी टीम लाड़काणे खे शिकस्त ॾेई टाइटल पंहिंजे नाम करे वरितो। ॾिसूं था इसाक सूमरे जी हीअ रिपोर्ट। सिंध क्रिकेट लीग जो पहिरियों एडिशन पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। फाइनल में सखर जी टीम लाड़काणे खे शिकस्त ॾेई ट्रॉफी पंहिंजे नाले करे छॾी। शारजाह मुतहदा अरब अमारात मुल्क जी तारीख़ में पहिरियों भेरो सिंधी कम्युनिटी पारां सिंध क्रिकेट लीग जो आगाज़ कयो वियो, जेको तमामु घणी मशहूरी माणे पंहिंजे इख़्तिताम ते पहुतो। सिंध क्रिकेट लीग
मुतहदा अरब अमारात जे रियासत में रहंदड़ सिंधियुनि जे लाइ हिकु वॾो एज़ाज़ आहे जंहिंजी शुरूआति बाक़ाइदगी सां कई वई। हर साल हिन टूर्नामेंट खे कराइण जो सिलसिलो जारी रखण ते इतफ़ाक़ कयो वियो। 6 टीमनि ते बदल हिन टूर्नामेंट जो आगाज़ शारजा जे हिकु ग्राउंड ते कयो वियो। लाड़काणो, सखर, नवाबशाह, हैदराबाद, मीरपुर ख़ास ऐं कराची जी टीमुनि में फ़क़ति सिंधी रांदीगर खेॾाइण जो शर्त रखियो वियो। मुतहदा अरब अमारात जे सिंधियुनि वॾे तादाद में शिरकत कई। इफ़्तिताही मैच कराची ऐं नवाबशाह जे विच में थी, जंहिंमें नवाबशाह कामयाबी माणी। टूर्नामेंट जो फाइनल जेको लाड़काणे ऐं सखर जे विच में थियो, लाड़काणे पहिरें खेॾंदे 8 नवरनि जी पुॼाणी ते 76 स्कोर ठाहियो, जेको सखर जी टीम 3 नवरनि में पूरो करे फाइनल खटे सिंध क्रिकेट लीग जो पहिरियों टूर्नामेंट पंहिंजे नाले कयो। डे 1 खां वठी करे जेका सपोर्ट मिली सखर स्ट्राइकर्स खे सभिनी प्यार कंदड़नि खां, फैमिलीज़ खां, दोस्तनि खां, तव्हां सभिनी खां, उहा जेका आहे उहा कॾहिं बि न विसारे सघबी। ऐं ग्राउंड ते बि तव्हां ॾिठो हूंदो त असांजो जेको एंथुजियाज़म हुयो, असांजो जेको जज़्बो हुयो, उहो टॉपम टॉप हुयो। मां चवंदुमि सखर स्ट्राइकर्स सॼी टूर्नामेंट खे मैच 1 खां जेका आहे उहा लाइवली रखी वेठी हुई ऐं आख़िरी बॉल ताईं जॾहिं असां आख़िर में चपणी 81 रन ठाहे खटियासीं, तॾहिं बि असां ई हुयासीं। हिन टूर्नामेंट में बहितरीन बैट्समैन शाहिद वगण थियो, जंहिं 118 स्कोर ठाहियो, जॾहिं त बैट्स बाउलर शेर मोहम्मद जंहिं 6 विकेटूं वरितियूं। सिंध क्रिकेट लीग जो ब्रांड एम्बेसडर अलीगुल मलाह हुयो, जेको ख़ासि सिंध खां हिन टूर्नामेंट वास्ते आयो। अलीगुल मलाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तमामु ज़बरदस्त शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो यूएई जी सरज़मीन शारजा में ही सिंध लीग जो जेको फाइनल मैच भी थी वियो माशाल्लाह ख़ैर सां। तमामु ज़बरदस्त रांदि हली, छोकिरनि ॾाढो सुठो खेॾियो ऐं आख़िर में सखर जेको आहे उहो कप खणी वियो ऐं विन करे वियो। ॾाढो ज़बरदस्त खेॾियो आहे, ॾाढो मज़ो आयो। जेके बि माण्हू हिते मौजूदु हा, जेके ॾिसण वारा, उन्हनि में मज़ो वरितो, जेके खेॾण वारा त मज़ो वठनि पिया। ऐं इंशाल्लाह उमेद आहे अलामा त बल्कि यकीन आहे त इहो हर साल थींदी रहंदी इहा मैच। फाइनल जी तकरीब जे महिमान ख़ासि मिस्टर प्रदीप कुमार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पंहिंजा सिंधी भाइर जेके नौजवान आहिनि ऐं अहिड़ी एक्टिविटी में जेको आहे न हिसो वठनि पिया ऐं अॻिते बि तव्हांखे असां इनकरेज कंदा रहंदासीं, तव्हां अहिड़ी एक्टिविटी कयो त जीअं माना मुआशरे में जेकॾहिं खेल कूद आहे त उन सभु कुझु आहे। हिन लीग जे अॻुवाण हर साल हिन टूर्नामेंट खे कराइण जो ऐलान कयो ऐं ॿिए सीज़न में सिंध मां बि प्लेयर घुराइण जो ऐलान पिणु कयो। इहो पिणु चयो त जे सिंधी क़ौम जो सहकार रहियो, सीज़न ॿियो शारजा क्रिकेट स्टेडियम में करायो वेंदो त जीअं दुनिया जी नज़र सिंध में रहंदड़ सिंधियुनि मथां थिए ऐं सुठा रांदीगर ॿाहिरि अचनि। आख़िर में मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सीरीज़, रनर ऐं विनर खे इनाम ॾिना विया। मीडिया ऐं स्पॉन्सर खे शील्डूं पिणु ॾिनियूं वयूं। सर महसूस कुछ असांजो स्टार जेको हुयो सुठो न वियो, बाक़ी अल्हम्दुलिल्लाह त असां फाइनल में पहुती लाड़काणा जी टीम। हालांकि सिंध जे वॾे शहरनि जूं टीमूं हुयूं, जंहिंमें लाड़काणो फाइनल में पहुतो, इहो मुंहिंजे लाइ वॾी फ़ख्र जी ॻाल्हि आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी पहिरें सिंध क्रिकेट लीग में शामिल थी करे ऐं असां खटे वियासीं, सखर जी टीम खटे वई, असांजे छोकरनि ॾाढो सुठो खेॾियो। आज पूरा दिन गहमा गहमी रही, यहाँ पे लोगों का भी आमद ज़्यादा रही और माशाल्लाह सारे मैचेस बड़े ज़बरदस्त हुए। बहुत लोगों ने अप्रिशिएट किया, लोगों ने तमाम जो क्रिकेटर्स आए यहाँ पे और सुबह से जो मैचेस का सिलसिला चला था वो शाम तक जो है बड़ा लोग महसूस होते रहे। और आज सखर यहाँ से जीत के जा रही है, लेकिन सखर जीते या कोई भी टीम जीतती, हमारे सिंध की आज जीत हुई है, तो हम सब बहुत खुश हैं आज अपने सिंध के लिए और जी एस सिंध। फर्स्ट ऑफ ऑल अल्हम्दुलिल्लाह मकसद जेको द लीग कामयाब थी आहे, सो अल्लाह सिंह जा इलाही सारा शुक्रगुज़ार आहियूं। उनखे अलावा मुंहिंजी टीम जेको आहे त नॉन प्रैक्टिस हुई, बट उन्हनि सुठो परफॉर्म कयो। फर्स्ट 5 ओवर्स में उन्हनि एवरेज रखी जेको आहे 6-7 जी। उनखां बाद थोड़ा बाक़ी चयो वञे त गेम्स अ पार्ट, ठीकु आहे, हीउ गेम जो हिसो आहे, खटनि हणनि ऐं पंहिंजो जेको मक़सदु हुयो लीग खे कामयाबु करणु, उनखां अलावा मेन जेको मक़सदु आहे हितां सिंध जो टैलेंट निकिरे। हिन क़िस्म जूं रांदियूं हलंदियूं रहनि त जीअं सिंध जो टैलेंट ॿाहिरि अचे। इसाक सुमरो, आवाज़ टीवी, शारजा, मुतहदा अरब